1947 में पाकिस्तान वजूद में आयो। पाकिस्तान जे मथां 1 यूनिट मढ़े सिंध जी तारीख़ी हैसियत खे ख़त्म करे चयो वियो त साबिक़े सिंध जहिड़े लक़बनि सां सिंध खे नवाज़ियो वियो। कॾहिं आमरत, कॾहिं फौजी दौर, हमेशह हर ईंदड़ ॾींहुं सिंध जी फुरलट, सिंध जो इस्तेसाल, सिंध जो ज़ुल्म खे रवा रखियो वियो। ऐं साईं जीएम सैयद कॾहिं जेल, कॾहिं नज़रबंदियूं, कॾहिं तकलीफ़ूं, कॾहिं अज़ाब। साईं जीएम सैयद पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रही जिन मुआदनि उसूलनि तहत जेका शइ जोड़ी वई रही करे जदोजहद कई, जेलनि जो सींगार थियो, जदोजहद कई, आवाज़ उथारियो रहंदो, पर साईं जी आवाज़ खे ॿुधो अणॿुधो कयो वियो। 1973 में जॾहिं 73 जो आइन जोड़ियो वियो, उन में उहे सभु राहूं बंदि कयूं वयूं। असांजे हज़ारे साला जुदागाना तारीख़, असांजे क़ौमी हैसियत, असांजे तारीख़ी वजूद जो इनकार करे असांखे पाकिस्तानी क़ौम में समाए छॾियो। असांजा पैदावारी ज़रिया, असांजा ज़मीनी ज़ख़ाइर, असांजा मैदनी वसीला सभु इस्लाम ऐं पाकिस्तान जे नाले में पंजाब जे हवाले कया विया। ऐं उन ॾींहुं साईं जीएम सैयद सिंध जी आज़ादी जो नारो हुयो ऐं मुसलसिल जेल, तकलीफ़ूं, अज़ाब एतिरे क़दर जो शहादत बि साईं जी जेल जे अंदरि थी। साईं खे हिकिड़ो ॾींहुं बि अदालत जे कटहरे में पेश न कयो वियो त जिते साईं तारीख़ सां इंसाफ़ कंदे पंहिंजे क़ौम जी सही वकालत जे लाइ पंहिंजो केस पेश करे सघे। अॼु जीअं सिंध क़ौमी महाज साईं जीएम सैयद जे फ़िक्र जी रोशनी में अदम तशद्दुद जे बुनियाद ते पंहिंजी जदोजहद जारी रखियो पई अचे। पर अॼु जेका सूरत हाल सिंध जे माण्हुनि सां लागू आहे, सिंध जेका हिन मुल्क जी बजेट में 75 एकड़ खां वधीक पैसा ॾेई पई, उन सिंध जा माण्हू जंहिं मुसीबतनि, तकलीफ़नि, अज़ाबनि में मुब्तला आहिनि, गुज़िरियल साल जेका ॿोॾ आई, जंहिंजी तबाहकारियूं मूं अञा सिंध माण्हू जो माण्हू पंहिंजे पेरनि ते न बीही सघियो, जंहिंमें 2 करोड़ माण्हू खां वधीक माण्हू सख़्तु मुतासिर थिया। उनजा फसल, उन जूं जायूं, उन जूं जॻहूं, उन जूं बिल्डिंगूं, उनजा रोड, उनजा रस्ता ॼण मफ़लूज थी विया। घणो ई सिंध जे माण्हुनि दाहूं कयूं, कूफूं कयूं, फरियादूं कयूं, मुज़ाहिरा कया, एहतिजाज कया। हुकुमराननि सिर्फ़ु कूड़ा ॾटा दिलासा ॾिनो, सिर्फ़ु पाण पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ियो। उन्हनि माण्हुनि खे नवाज़ियो वियो जेके मुतासिर ई कोन थिया।
उहे अॼु बि माण्हू कैंपनि में वेठल आहिनि, अॼु बि मुसीबत में वरतल आहिनि, अॼु बि हू इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी बसर कनि पिया। त वरी ॿी मुसीबत बरसाति जी शिकिल में जेका ॿोॾि खणी आई आहे, सिंधीअ में चवंदा आहिनि त बाबा बरसाति ॼण कुदरत जी हिकिड़ी रहमत आहे, छो त सिंध खे पंहिंजा दरिया हूंदे बि सिंध खे पाणीअ जी बूंद जे लाइ सुकायो वियो। अहिड़ी सूरत हाल में बरसाति ॼण सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी वॾी रहमत जे नज़र सां ॾिठी वेंदी हुई। पर उहा रहमत जेका रहमत बणी आहे उहा ख़ुदा जो नज़लो या ख़ुदा जो ॾमर असांखे न आहे, पर अॼु बि हुकुमराननि जी लापरवाही, हुकुमराननि जी कोताही, हुकुमराननि जी ग़लति प्लानिंग, जेके हिननि सिम नाला LBO बि जहिड़ा ऐं ॿिया जेके बि सिम नाला फुटिया विया, हिकु त उते अरबन रुपयनि जो गबन कया विया बाबदा जी ग़लति प्लानिंगनि सां, उते जेका करप्शन थी उहा बि मीडिया जे साम्हूं अची चुकी आहे। ॿिया जेके सिम नाला फुटियूं उहे बि प्लानिंग सां न फुटिया विया, ऐं उन्हनि जे रिपेयरिंग जे लाइ जेके पैसा करोड़े रुपया मिलिया आहिनि उहे बि बजाए उन जे उते ख़र्चु करण जे कामोरनि ऐं हुकुमराननि जे पेट में विया। एरीगेशन वारनि जेको नाहली जो मुज़ाहिरो कयो त हुननि खे 15 ॾींहं 1 महीनो अॻु में मौसमियात खाते वारनि इहा ॼाण ॾिनी त बाबा वॾी तइदाद में बरसातूं पवंदियूं, त हुननि जेके बि केनाल शाखूं ऐं उहे बंदि न कया उन्हनि खे उहो ई कारवायूं। बरसाति जे करे नतीजनि केनाल या सिम नालनि जी न खाती थियल हुई, न उन्हनि जी उहा उनखे प्रिपेयर कयो वियो हो, नतीजे तौरु उहे सिम नाला जिथां किथां बस्ट थिया, वाहन शाखुनि खे गारा लॻा, हुकूमत को बि तवजो न ॾिनो। अॼु जेका तबाही आई आहे, जेके सरकारी अंग अखर अख़बारनि में ॿियनि में साम्हूं अचनि पिया, 1 करोड़ खां वधीक ज़मीननि ते बीठल फसल, जंहिंमें पुटियूं, सारियूं, कमांद, मिर्च, सब्जियूं वग़ैरह, उहे सभु ख़तमु थी वियूं। माण्हुनि जा घर टही विया, रस्ता अॼु माण्हू हिते फाथा पिया आहिनि, के बुख में अपाहज थी विया आहिनि, बीमारनि उते ख़तरनाक अंदाज़ में मुंहुं कढियो आहे। न माण्हुनि खे खाद खुराक थी मिले, न माण्हुनि खे उतां तारीफ़ ॾियण जे लाइ तयारु आहिनि। आउं यकीन सां चवां थो त लॻभॻि 10 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो, 1000 अरब रुपए जो नुक़सानु थियो, जंहिंमें ख़ुदि सरकार जेको चयो आहे 500 अरब रुपए जो नुक़सानु त सिर्फ़ु फसलनि जो थियो आहे। जायूं, जॻहूं, घर, अलो तलो तक़रीबन 21 ज़िला मुतासिर थिया आहिनि, ख़सूसन हैदराबाद डिवीज़न ऐं थरपारकर डिवीज़न त ॼण मुकमिल तरह सां तबाह थी वई आहे। पर हुकूमत वटि न हिन वक़्त ताईं का बहितर प्लानिंग साम्हूं आई आहे, न चूंडियल नुमाइंदनि माण्हुनि जी का सार संभाल लधी आहे,